रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी। सूबे देरो थाणे जी हदगोड मलदेसी सोलंकी जे रहवासियुनि जो चाचे ऐं सोटनि पारां ज़मीन ते कब्ज़ो करे हमिलो करण ख़िलाफ़ ज़ख़्मी अली गुल सोलंकी, इल्ताफ़ सोलंकी, लालिनो सोलंकी, आसिफ रज़ा सोलंकी ऐं ॿियनि तालका प्रेस क्लब सूबे देरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते दाईंदे मुज़ाहिरीन चयो त अमीर अली सोलंकी, फौजी गुलाम मुर्तज़ा, सदाम सोलंकी, बिलावल सोलंकी जिन असांजे हिस्से में मिलियल ज़मीन ते बेगुनाह कब्ज़ो करे रहिया आहिनि ऐं असां खां टच मोबाइल वीवो X3 ऐं रोक रक़म 17,000 फौजी मुर्तज़ा खसे सख़्त तशद्दुद करे ज़ख़्मी कयो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। फौजी गुलाम मुर्तज़ा ऐं ॿिया असांखे ॻोठ मां लॾे वञण जे लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए हमलो कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ फराहम कयो वञे। मुंहिंजो नालो इल्ताफ़ हुसैन सोलंकी आहे। मां ॻोठ मलदसीअ जो रहवासी आहियां। मुंहिंजो चाचो आहे ऐं ॿियो उनजो पुटु आहे फौजी। उहो काफ़ी टाइम खां वठी असां सां नाजाइज़ कंदा था अचनि। उन खां पोइ बना वढणु, रस्ता रोक करणु। साईं मुंहिंजे चाचे जो नालो आहे अमीर अली ऐं जेको ॿियो फौजी आहे गुलाम मुर्तज़ा उनजो नालो आहे। असांजी हद सूबेदारो थाणो आहे। मां एसे खे अर्ज़ु थो कयां त बाबा इहे जेके माण्हू आहिनि इहे जेको आहे गिरफ़्तार कया वञनि ऐं उन खां पोइ असांखे इंसाफ़ खपे। असां चङनि मठनि ते बि विया आहियूं, अर्ज़ु खणी विया आहियूं, पर उहे जेको मुंहिंजो चाचो आहे कंहिं चङे वटि बि माना ॿिनि ॻाल्हियुनि करण जे लाइ तयारु कोन्हे को। उन जो मौक़िफ़ इहो ई आहे त मां हिननि जे घरनि ते ज़मीन ते कब्ज़ो कयां ऐं हिननि खे मां हितां लॾायां। असां ग़रीब आहियूं, उहो बाअसर माण्हू आहिनि ऐं शाम जो डेली को न को हिकु न ॿियो लोफर विहारी वेठा आहिनि। असांजा नाइजाइज़ आहे। मां ऐसे जे सूबेदार खे अर्ज़ु कंदुमि त इहे जेके जवाबदार आहिनि, हीउ मुंहिंजो वॾो भाउ आहे जंहिंखे ज़ख़्मी थियो अथनि, मुंहिंजी कुराड़ी आहे उनखे भिता खाबा ॾिना अथनि, जेकी इस्पताल में दाख़िल आहे।